नाज़िर मीरपुरबठोरो शहर के पानी मुहैया कंदड़ मेन वाटर सप्लाई वारो तलाव सुकी वञण करे शहर के पानी की फरहामी मुअत्तल थी वई आहे। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है मीरपुरबठोरो मां ڪريمداد چانڊيو जी मीरपुरबठोरे जो वाटर सप्लाई जो इतने हज़ारे शहरन के जो पानी सप्लाई कंदड़ है वो इन वक्त जो सुकी ठोस बणजी वियो है। असां उन जे पेट में इतने बीठल आहियूं। ही तालाब बिल्कुल सुकल है। पंहिंजे नाज़रीन के कैमरा जी अक्सा ॾेखारींदा हलूं तो हिते जो शहरीन जो चवण है ही तकरीबन 1 महीने का जो इन तालाब में पानी ना है। शहरी 1 महीने का जो इन अजाब में मुब्तला आहिनि। भलारो महीनो रमज़ान शरीफ जो है पानी ना है। इंतजामिया जो अखियूं बंद आहिनि। जो पब्लिक हेल्थ खातो है वो इन तरफ को तवज्जो न पियो ॾे। उन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदो त बठोरे में इहा सूरत पैदा थी वई आहे त घरनि में पानी कोन्हे, मस्जिद में विज़ू जो पानी कोन्हे आई। जेके हिते गरीब मिसकीन माण्हू आहिनि उहे परे खां पानी भरे पंहिंजे मथनि ते हिते अचनि था पंधु करे। बाक़ी जेके सरनी पुॼंदी वारा आहिनि उहे पीअण जो पानी पैसनि ते ख़रीद कनि था। इहा सूरत पैदा थी वई आहे। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिन तलाउ खे जेको पानी मिले तो वो गंजबर केनाल मां निकरंदड़ फतियावा है उन मां पानी मिले तो। आपाजी खाते जी नाली आहे जो उन अञा ताईं जो पानी न ॾिनो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त फौरी तौर बठोरे वाटर सप्लाई के पानी ॾेई शहर में परेशानी दूर कई वञे।